नाज़िन कराची खां आगाह कयूं। सॼी कराची में मकानी चूंडुनि जे ॿिए मरहले में पोलिंग जो अमल जारी आहे। हसास पोलिंग स्टेशन्स ते हिफ़ाज़ती इंतज़ाम बि सख़्त कया विया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे इमदाद सुमरा। जी इमदाद, अपडेट कजो। जी बिल्कुल नाज़रीन, मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो जेको आहे उहो पिणु शुरू थी चुको आहे। जॾहिं त असां हिन वक़्तु कराची डिवीज़न में पिणु मौजूदु आहियूं, जॾहिं त हिन वक़्तु काफ़ी पोलिंग स्टेशन ते जेको आहे वोटर जेके आहिनि उहे तमामु घटि नज़र अची रहिया आहिनि। जॾहिं त काफ़ी पोलिंग स्टेशन ते असां उते पिणु जाइज़ो वरितो, उते जेको आहे सो सिक्योरिटी जा बि इंतज़ाम जेके आहिनि उहे पिणु सख़्तु कया विया आहिनि। जॾहिं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं, काफ़ी पोलिंग स्टेशन ते जेको आहे उते एजेंट जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे जेके उमेदवार आहिनि, जेके एजेंट्स जेके आहिनि उहे असांखे नज़र न आया। असांजो कैमरामैन हिन वक़्तु उहे मंज़र ॾेखारे जेको ही पोलिंग एजेंट जो जेको बोथ आहे उते जेको आहे सो हिन वक़्तु जेकी एजेंट जेकी रखियल आहे जॻह उते जेको आहे को बि पोलिंग एजेंट जेको आहे हिन वक़्तु न आहे पहुची सघियो। असां तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु सिक्योरिटी जा इंतज़ाम जेके आहिनि उहे पिणु हिते सख़्तु कया विया आहिनि। पुलिस जी नफ़री जेको आहे हिते मुक़ररु कई वई आहे। काफ़ी पोलिंग स्टेशन ते रेंजर्स तोड़े पुलिस एहलकार पिणु मुक़ररु आहिनि, लेकिन असांखे काफ़ी पोलिंग स्टेशन ते जेको आहे मुख़्तलिफ़ उमेदवारनि जा जेके आहिनि एजेंट जेके आहिनि उहे पिणु असांखे नज़र न अची रहिया आहिनि। जी।